आगाह कयो मूंखे ठुलमा सोनवा के ॻोठ ख़ान मोहम्मद पौड़ वटां 10 फुट घारो पइजी वियो आहे। नतीजे में केतिरा ई फसल पाणी हेठि अची विया आहिनि। वाक़ अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ठुल भरिसां सोनवा के ॻोठ ख़ान मोहम्मद पौड़ वटां 10 फुट घारो पइजी वियो आहे। घारो पवण सबबि ज़रई ज़मीन ऐं सारियालो फसल पाणी हेठि अची वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां ताईं पहुचाईंदा हलूं। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो आहे, जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में मसरूफ़ आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ठुल भरिसां सोनवा के ॻोठ ख़ान मोहम्मद पौड़ वटां 10 फुट घारो पइजी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, घारो पवण सबबि ज़रई ज़मीन ऐं सारियालो फसल पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि। ठुलमा खे कयूं पिया सोनवा के ॻोठ ख़ान मोहम्मद पौड़ वटां 10 फुट घारो पइजी वियो आहे। घारे पवण सबबि ज़रई ज़मीन ऐं सारियालो फसल पाणी हेठि अची वियो आहे। इन हवाले से असां राब्तो कयो आहे ठुल में हफ़ीज़ सुमरो सां। जी हफ़ीज़, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ठुल भरिसां पौड़ में सोनवा शाह के 3 फुटनि जो घारो पइजी वियो, जिन सबबि 9 एकड़नि ते पोखियल सारियालो फसल जेको आहे उहो लुड़ी वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलदार जेको आहे साईं घारे हंधि न पहुचण जे करे ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारे खे बंदि करण में मसरूफ़ आहिनि। ॻोठाणे जो चवणु आहे त असां घारे जो बरोक़ इतला आपाशी अमलदार खे ॾिनोसीं त जल्दी अची करे हुनखे ज़ाब्तो आणनि, पर हिन वक़्त ताईं आपाशी अमलदार न पहुता आहिनि, जंहिं करे असांखे लखनि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। असांजो जेको बेचारो पोखियल हुयो फसल पोखियल सारियालो उहो लुड़ी वियो आहे ऐं हिन पाणी जेको आहे घरनि तरफ़ वधणु लॻो आहे। उन्हनि मुताबिक़ आहे त आपाशी अमलदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं घारो ठीकु आहे हफ़ीज़, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।